लगी रहे या थदड़ी। वसकारे जे मुंद में पले पियल मौत, मोर टोकन जे माग निमन जे शहर, इस्लाम कोट न्यू शहरी दरस खां यादिन जे जहान में झाती पाए, राजन जे राणे माजी मुड़स ओता के इंसान, मरहूम जुल्फकार उर्फ भुट्टो दरस जी याद में कलम खणे थो। मोहतरम गुलज़ार दरस घोड़न ऐं घोटन जीअण थोरा ॾींहणा, कॾहिं मंझि कोटन कॾहिं राही रण जा थर भिटिन जे वारियासन पेचरनि मां अॼु मां उन इंसान जो गुण ॻाल्हिड़ियूं हथ आङरियुनि ते ॻणे लिखां पियो, जेको असां खां साल खन अॻु अख छुंभ में विछड़ी वियो। अॼु पिण अखड़ियनि सजण पंहिंजा सारिया, गिलनि था ॻोड़नि जूं बूंदू बस न कनि, संदी सिक प्रियनि लोक ॾिठे न लहे। उहो उमल इंसान जुल्फकार दरस हो, जेको 14 जुलाई 2020 ईस्वी ते राति समय में बिना के रंज जे असां खां हमेशह लाइ रुसी वियो। मरहूम जुल्फकार दरस पहिरीं पुराणी शहरी में रहंदो हो, पर गच ॾींहुं अॻु पेट गुज़र सांगे साल 2019 जे पछाड़ के पंध में पुराणी शहरी जे पटन खे अलविदा अर्पे अची नई शहरी वसायाई। ॾींहंनि पोयां रातियूं ॾुकारनि पोयां सुकार थींदा रहिया, यादि अथमि, पर साल भली वस खां पोइ हुन पंहिंजे घर भातियुनि सां सलाह कई हुई त हयाती ते को बि भरवसो न आहे, हेल वसकारो सुठो थियो आहे, तल तरायो तार आहिनि ऐं हेल खेत सुठा थींदा। जीअं ई फसल लहंदो तीअं पका चौरा ठाराए वॾे पुट सरफराज़ जो धाम धूम सां काज करणो आहे। टिन नंढनि पुटनि लाइ अलॻि चौरा ठाराईंदासीं। हर पासे उमीदनि जा ॾिया झरकी पिया। मरहूम जुल्फकार दरस खे औलाद में 6 पुट ऐं 1 न्याणी अलाह पाक पारां अता थियल हुई। वॾे खां नंढो पुट पू जवानी में मौत जे वर चढ़ी वियो, जंहिंजे विछोड़े खेसि जीअरे मारे विधो हो, पर छा कजे, नेठि माण्हू जी दिलि वक़्तु गुज़रंदे पकी थियो वञे। पुट जे अचानक विछोड़े खां पोइ रोई रोई हुन पंहिंजे अखियुनि जो नूर ई विञाए छॾियो हो। जे रोइण सां रिजनि त रातो ॾींहुं रुआ पाए पांद गिचीअ में पेरे हूंद पवां, हीअ धरती सभु दुआ लुड़कनि साण लतीफ़ चए। बाजरिन जा संग अञा मस पकाई कोन हुआ, तेसी मौत जा कारा हथ जुल्फकार दरस जी गिचीअ जो हार बणिजी विया। साल 2020 14 जुलाई जी अधु राति ताईं घर भातियुनि सां डिघियूं कचहरियूं करे चओ तरफ़ चौरनि जे विच ॻोठ में आम्हूं साम्हूं ॿिनि चौरनि जे अछे अंगण ते हू सुतो हो। सुम्हण खां पोइ राति जे पेट में अलाए त कहिड़ी मेल खेसि दिलि जो दौरो पइजी वियो। बसि ईअं ई संदसि साह जो पखी वण जे विजूद तां उॾामी वियो। पाण रोज़ सुबुह मां सवेर उथी मोरनि खे अन्न चुणाईंदो हो। उन ॾींहुं मोर संदसि उथण जे ओसियड़ में चौरे जी चोटीअ ते लही चढ़ी रहिया हुआ। मोरनि खे दाणे चुणाइण लाइ घर भातियुनि जीअं ई खेसि उथारियो त नसे तड़ होड़ाक उन वायु वणझारनि जूं धरतियूं साम्हूं ॾींहनि जा अॼु पुण चिकिम चाक मारिन में फिराक पाड़े थियूं पिरीअ जा। छा ॾिसनि त डिघे घाटे कद जी कदावर शख्सियत जुल्फकार दरस जो बेसा बदन ख़ाली खट ते मौजूदु हो। अखियुनि ॾिठा मंज़र ॾिसण खां पोइ घर भातियुनि जा होश उॾामी विया। मौत जे राकास हड़ी ख़ुशियूं हिकु लहज़े में लटे छॾियूं। अॼु न ओताकनि में तालिब तवारीन ऐं बसि पोइ हुनखे मंझंदि टाणे हज़ारे आलिन अखियुनि सां हमेशह जे लाइ मिटीअ मां हवाले कयो वियो। फानी रे फानी दुनिया दम न हिकिड़ो लटे लोड़ लतीफ़ चए जोड़ींदई जानी कोडर ऐं कानी आहे सिर सभु कंहिं पवंदो चाह जो चंद्र मेरी पवंदो तो के सारो आहे शरीर तो के सारो आहे शरीर